लासी गोठ में हथियारबंदनि जी फायरिंग दौरान एक ॼणो मारिजी वियो आहे। लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा या अहम खबर है अवां सां शेयर कंदा कराची का कराची के इलाके लासी गोठ में हथियारबंदनि जी फायरिंग दौरान एक ॼणो मारिजी वियो आहे। लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन एक बार ॿीहर अवां खे आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा कराची का कराची के इलाके लासी गोठ में हथियारबंदनि जी फायरिंग दौरान एक ॼणो मारिजी वियो आहे। मारिजी वियल जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया कराची के इलाके लासी गोठ में हथियारबंदनि जी फायरिंग दौरान एक ॼणो मारिजी वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूद है। इसहाक अपडेट कजो छा मारिजी वियल जी सुञाणप थी सघी आहे? जी बिल्कुल ॾिसो अहमद नाले सां मारिजी वियल जी सुञाणप थी चुका है। कुछ देर पहिरियों ही जेको फुरजी मज़म्मत ते लासी गोठ वारे इलाइक़े में इहो वाक़ियो पेश आयो आहे जिते फुरजी मज़म्मत ते हिकिड़ो शहरी जेको आहे उहो मारिजी वियो आहे। जॾहिं त पुलिस पारां ॿुधायो तो वञे त जेको वाक़ियो आहे उहो फुरजी मज़म्मत ते पेश आयो आहे। लासी वारे गोठ में आम शहरी हो जेको पंहिंजी घर जी तरफ़ वञी रहियो त हिकु मोटरसाइकिल ते ॿ हथियार जिन्हनि पहिरियों शहरी सां मज़म्मत करण की कोशिश कई। तंहिंखां पोइ शहरी पारां जॾहिं मज़म्मत करण की कोशिश कई हुई तो सरेआम जेके फोरन हुए शहरी के गोलियूं हणी करे फरार थी विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो फुरजी मज़म्मत से पेश आयो है। इन हवाले से वधीक जेकी जांच आहे उहा कई थी वञे। वाक़े वारे हंधि जेके आहिनि पुलिस के 2 9mm पिस्टल जा खोल मिलिया आहिनि। अपडेट कर ले अवां जी वॾी मेहरबानी।